अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु शेर ड्रामे जी अपडेट सां गॾु हाज़िर थिया आहियूं, जेको हिकु उर्दू ड्रामो आहे दोस्तों। त इन जे बारे में तव्हांखे डिटेल ॾींदासीं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा दोस्तों। त हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। त जेको शेर आहे उहो फजर खे चवंदो त मां तोसां शादी करणु चाहियां थो ऐं हीउ दीवानो तोसां शादी करणु चाहींदो। तंहिंते फजर शेर खे चवंदी त शादी त सॼणनि सां कबी आहे, त मां त तुंहिंजी दुश्मन आहियां। तंहिंते चवंदो त मोहबत में दुश्मनी कुझु बि वग़ैरह न थींदी आहे, ऐं पंहिंजी माउ खे बि आगाह कंदो त मां फजर सां शादी करणु चाहियां थो। उहा बि इन सां इहा ई ॻाल्हि कंदी त हू असांजी दुश्मन आहे, प्यारु दुश्मनीअ खे नाहे ॾिसंदो, शेर चवंदो। ऐं उनखे पंहिंजो चाचो बदर जेको हुनजी ज़िंदगीअ जे पोयों आहे, उनखे चवंदो तोखे अॻुवाह जेको आहे फजर ई कयो, हाणे तूं शादी हुन सां करणु चाहीं थो। त उन शेर चवंदो त दुश्मन काफ़ी आहिनि, फजर न आहे सिर्फ़ु, काफ़ी दुश्मन आहिनि जेके मुंहिंजी जान जा प्यासा आहिनि। शेर जा माइट हुनजी फजर जे घर संग वठणु वेंदा, ऐं शुजात जेको फजर जो पीउ आहे उहो ईअं सम्झंदो त हू असांजे लाइ, असां वटि इन लाइ था अचनि पंहिंजे शेर जी ज़िंदगीअ जे अमान लाइ। छो त फजर जे वटि हुओ शेर जेको क़ैद में हुयो, क़ैद में न हुयो पर पंहिंजे पीउ खे ईअं चई रही हुई त हू क़ैद में आहे। त हू माना ईअं सम्झंदो त हू मुंहिंजे घर इन लाइ अची रहिया आहिनि, पंहिंजे शेर जी ज़िंदगी बचाइण जे लाइ। ऐं जॾहिं त हू फजर जो संग घुरण जे लाइ होॾे वेंदा। जी दोस्तों, हीअ असांजी अपडेट, वधीक अपडेटूं ॾिसण ऐं ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।